दोस्तों हींअर यादगार महफ़िल जो आख़िरी अठों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि थी न तू दिलगीर दिलबर। वाह जो कलाम आहे दोस्तों। ऐं जो शाइर आहे आजिज़। शाइरी बि सुठी आहे ऐं उस्ताद जलाल चंडी जी गायकी तमामु निराली आहे दोस्तों। उस्ताद जलाल चंडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 155 तव्हां ॿुधी रहिया आहियो। शाइर शमन अली मलिक घोसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चंडी जो प्यारो दोस्त ऐं शीदाई आशिक़ ऐं दीवानो मस्तानो आहे दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे शाइर शमन अली मलिक जे फर्ज़ंदनि शाहिद अली मलिक ऐं ज़ाहिद अली मलिक घोसपुर कंदकोट खां। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं अहिड़ियूं नायाब यादगार प्राइवेट महफ़िलूं ॾिसण जे लाइ मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। मुझी केस्ट आई के पुसन था कदई मारो देते पुसा वा फरमाशी हाजी मोहम्मद मरी पुरानी नी पुरवारो आया रख जे पटके वारो केड़ो वालो मैं बैठो आजो इन कलाम की फरमाश भी हाजी मोहम्मद मरी जी इन वक्त जो नारो समझे पियो हाजी मोहम्मद शी गेस्ट में मुंह कलाम चयो त मुंहिंजा सजण ईंदे कदम मुखां पुछण जे वास्ते आखिर तेरे मुंडा हो पे मुंहिंजो सजण वारो हूंदो। अस्पताल में जो डॉक्टर खे तंग कयो मुंहिंजे सजण जी छा चयो वो थी न तू दिल की दिल पर पुछण आयो पेशकेश कामरान जानी सिंधी।
सिंधी। पेशकेश कामरान जानी सिंधी।